विछोड़ ते पूरी सिंध सरापा दुख में आहे। असीं वॾो हिकिड़ो साईं सम्झूं था ऐं सॼी सिंध बशीर ख़ान खां छोरिशिनी थी वई। ऐं बशीर ख़ान कुरैशी साईं जेम्स जो सचो सिपाही, साईं जेम्स जे इश्क खे खणी करे पूरी सिंध ताईं बाअमानत तौर ते पहुचाइण जी कोशिशि पई कई। असां वॾा ॾुखारिया आहियूं ऐं सॼी सिंध ॾुखारी आहे। ख़ासि करे इन बशीर ख़ान कुरैशी जो सैयद ख़ानदान खे वॾो सदमो पहुतो हूंदो। बशीर ख़ान कुरैशी सिंध जो हिकिड़ो सूरमो हुयो। उनजी जेको अॼु विछोड़ो आहे उन सच पुछो सॼी सिंध खे झोरे विधो आहे। सिंध जी जॻह खे वॾो नुक़सानु पवंदो। बशीर ख़ान कुरैशी जेको रहबर सिंध साईं जीएम सैयद ऐं हिन पंहिंजी धरती सां जेको नातो जोड़ियो हुयो, अॼु उन धरती में दफ़न थी वियो आहे। असां खां जिस्मानी तौर ते जेको आहे त हू विछड़ी वियो आहे, पर रूहानी तौर ते असांखे हमेशह लाइ यादि रहंदो। बशीर ख़ान रुगो जीअं सिंध जो लीडर न हुयो, बशीर ख़ान हिकु क़ौमी लीडर हुयो। पूरी सिंधी क़ौम जो 4 करोड़ सिंधी माण्हुनि जो जेको आहे छपर छांव हुयो। बशीर ख़ान जॾहिं बि जेको आहे सो सिंधी माण्हुनि खे सिंध जे हक़नि लाइ सॾु ॾींदो हुयो त बशीर ख़ान खे उहा मोट मिलंदी हुई। छो त सिंधी माण्हू बि सम्झंदा हुया त साईं जीएम सैयद जो ही सचो सिपाही आहे, ही साईं जीएम सैयद पैरोकार आहे। ऐं बशीर ख़ान जे विछोड़े ते पूरी सिंधी क़ौम जेको आहे हिन सदमे में जेको आहे सोगवार आहे। बशीर ख़ान कुरैशी ईअं सम्झूं त असां खां वरी ॿियो जीएम सैयद जुदा थी वियो आहे। छो त साईं सां गॾु हुनजो तमामु घणी ज़िंदगी गुज़री ऐं साईं जे नक्शे क़दम ते हलंदो बशीर कुरैशी मां असां सिंधी क़ौम एॾी मुतमिन हुयासीं। असां ईअं सोचींदा हुआसीं त बशीर कुरैशी अगरि असां सां गॾु आहे त असांजो साईं जीएम सैयद गॾु आहे। हुनजो विछोड़ो जेको असांखे तमामु हुन जोरे विधो आहे। असां पंहिंजी सिंधी क़ौम खे इहो पैगाम ॾींदासीं त असांजे साईं जीएम सैयद जे फ़िक्र खे ॾिसी हलनि ऐं बशीर कुरैशी जेका क़यादत हुई उन क़यादत ते हलनि। बशीर ख़ान कुरैशी हिकु सचो अज़ीम लीडर हुयो। साईं जीएम सैयद खां पोइ इन जहिड़ो सचो लीडर सिंध खे मुश्किल सां मिली सघंदो। किन सदियुनि में अलाह करे अहिड़ो लीडर ॿियो पैदा थिए जेको ग़रीबनि जो हमदर्द हो, वॾेरनि ज़ालिमनि जो मुख़ालिफ़ हुयो। असांखे बशीर ख़ान जो विछोड़ो ईअं खणी चऊं त असांखे उनजी जी असांखे झोरे छॾियो आहे। बशीर ख़ान कुरैशी जो विछोड़ो हिन वक़्तु बि असांखे यकीन कोन थो अचे त को बशीर ख़ान कुरैशी असांखां वियो आहे। बशीर ख़ान कुरैशी रहबर सिंध साईं जीएम सैयद खां पोइ सिंधी क़ौम जे लाइ हिकु माना पैरस हुयो ऐं उनजो विछोड़ो ईअं वेझो वांगुरु असांजे मथां किरियो आहे जो असांखे माना ईअं सम्झिजे ईअं खणी सम्झि त असांखे माना हिकिड़ो ईअं महसूसु आहे की ॼण असां यतीम थी वियासीं ॼण बशीर ख़ान जे विछोड़े खां पोइ। बशीर ख़ान जे नाले सां हिकिड़ो वॾो ॾढ हुयो सिंध वारनि जे माण्हुनि जे लाइ, जेको उनजी काल ते 20-25 लख माण्हू जेकॾहिं कराची में गॾु थी पिए सघिया। हीअ वॾी हिकिड़ी शख़्सियत, कदावर शख़्सियत हुई सिंध वारनि जे लाइ। ऐं हीअ वॾो हिकिड़ो नुक़सानु आहे, जेको वॾो खाल आहे, जेको सदियुनि ताईं जेको आहे सो मां सम्झां थो मुश्किल सां भरिजी सघंदो। अॼु सॼी सिंध जो साह बशीर ख़ान जी वफ़ा जे ॿुधण सां ई सॼी सिंध झुरी पई आहे। सिंध जे लाइ वॾो हिकिड़ो सदमो आहे। सिंधी क़ौम जी बका जे लाइ जेको बशीर ख़ान जदोजहद हुई सदियुनि ताईं यादि रखी वेंदी। अॼु सॼी सिंध त छा पर पूरी दुनिया जे अंदरि हिकिड़ो सिंधी क़ौम मायूस आहे, वॾे ॾुख में आहे। असीं वरी बि अलाह खां इहो दुआ घुरंदासीं त हुनजे पोयरनि खे हिन सिंधी क़ौम खे बशीर ख़ान कुरैशी जहिड़ो लीडर ॾे। बशीर ख़ान कुरैशी सिंध जो ॾढ हुयो। असां उनजे विछोड़े खे ईअं महसूसु था कयूं जीअं अॼु सिंध असांजी ॼण यतीम थी वई आहे। बशीर ख़ान कुरैशी जो खाल जेको आहे सदियुनि ताईं सिंध भरे न सघंदी। वॾो ॾुख आहे, वॾी तकलीफ़ आहे। सिंध खे एतिरो नुक़सानु थियो आहे कि जंहिंजो हिसाब बि नथो करे सघिजे। बशीर कुरैशी हाणे जेको आहे हिकिड़ी जेका अवामी सियासत कई, जेका उनजो जेतिरो सिंध ते असरु थियो आहे, क़ौम परस्ती ते वॾो असरु थियो आहे। वॾो ॾुख आहे साईं, तकलीफ़ आहे ॾाढी। असां सिंधी क़ौम खे निधड़को करे वियो आहे। असां सभु छोरा थी वियासीं। सभिनी क़ौम परस्तनि ते इहो असरु पियो आहे। सभिनी ते सभु छोरा थी विया आहिनि। सभु सिंधी क़ौम जेका पाण खे बहादुर सम्झंदी, असांजो अॻुवाण असांखां छिंजी वियो आहे। असां सभु